अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुल रऊफ़, वेलकम अगेन। असां कुछ सिंधी जा मोस्ट इम्पोर्टेंट MCQs डिस्कस कंदासीं। असां पोएं लेक्चर में कुछ MCQs कया हुआसीं। असांजो पहिरियों क्वेश्चन आहे त सिंधी नसर जा झूने में झूना नमूना कंहिंजी मलफूज़ात में मिलनि था। त ए ऑप्शन आहे अब्दुल रहीम गरहोड़ी, खलीफ़ो गुल मोहम्मद, मोहम्मद हुसैन बेकर्स, काज़ी कादन। त ए ऑप्शन जो सही थींदो। ॿियो सुवालु आहे असांजो सिंधी अदब जे पहिरीं अदीब ख़ातून जो नालो छा आहे जंहिं सिंधी सफ़रनामा लिखणु शुरू कया? फ़ाहमीदा हुसैन, ज़ीनत चन्ना, महताब महबूब, समीरा ज़रीन। त हिन जो सी ऑप्शन असांजो सही थींदो। त इहो मोस्टली इम्पोर्टेंट MCQs आहे। त इहो सुवालु ईंदो आहे त सिंधी अदब जी कहिड़ी पहिरीं ख़ातूननि जंहिं सफ़रनामा लिखिया? ॿियो सुवालु आहे त सिंधी में क़ानून ते पहिरियों किताबु कॾहिं लिखियो वियो? 1843 में, 1853 में, 1863 में, 1873 में। त हिन जो सी ऑप्शन सही थींदो। ॿियो सुवालु आहे त सिंधीअ में लिखियलु पहिरियों असलील आतम कहाणी जो नालो ॿुधायो? सिंधा तोरी ऐं कधा तोरी, साओपन ऐं कारोपन, आतम किथा, कई किताब। त हिन जो बी ऑप्शन थींदो, साओपन ऐं कारोपन। ॿियो असांजो आहे त सिंधी शाइरी जी कहिड़ी सनफ़ बाबति चयो वञे थो त उहा ई सिंधी शाइरी जी सुञाणप आहे? त बेत, ॾोहीड़ो, वाई, काफ़ी। त हिन जो ए ऑप्शन सही थींदो। ॿियो सवाल आहे त सिंध में बाक़ाइदे तालीमी इदारा सभ खां पहिरियां कंहिं क़ाइमु कया? त अरबन, ईराननि, आर्यन, यूनाननि। त हिन जो सी ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त सिंध में काफ़िन जो बादशाह कंहिंखे चयो वञे थो? शाह अब्दुल भिटई, सचल सरमस्त, हमल फ़कीर, मिस्री शाहमा। त हिन जो डी ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त सिंधी यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस हैदराबाद में आहे, उन इमारत जो अॻूणो नालो ॿुधायो? त हिन जो नूर दयाला हाई स्कूल, बसरते हाई स्कूल। हे ऑप्शन सम्झ नथो अचे असांखे। त ॿियो ऑप्शन डी ऑप्शन आहे त हीरानंद हाई स्कूल। हिन जो ऑप्शन ए ऑप्शन सही थींदो। ॿियो सुवालु आहे त सिंध मदरतुल इस्लाम कंहिं क़ाइमु कयो? जान मोहम्मद जोड़ीजो, हसन अली आफंदी, ग़ुलाम मोहम्मद भरगड़ी, ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला। इन जो बी ऑप्शन सही थींदो, हसन अली आफंदी। ॿियो सवालु आहे त सिंध जो पहिरियों नक्शो कॾहिं शाया थियो? 1780 में, 1791 में, 1835 में, 1870 में। 1870 में सिंध जो पहिरियों नक्शो शाया थियो। ॿियो सवालु आहे त सिंध में पहिरियों नावल कॾहिं छपियो? 1838, 1848, 1858, 1868। इन जो सही ऑप्शन 1868 थींदो। ॿियो असांजो सवालु आहे त सिंध में कहिड़े हुकुमराननि जे दौर में सिंध में पहिरियों भेरो मदरसनि लाइ धार इमारतूं क़ाइमु थियूं? अरबन जे दौर में, समन जे दौर में, टालपड़नि जे दौर में, कल्होड़नि जे दौर में। त हिन जो बी ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त सिंधी शाइरी में सलूक खे कंहिं ओज ॾिनो? पीर करम शाह, पीर सदरुद्दीन शाह, साधू हीरानंद सामी। त हिन जो डी ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त सिंध जी कहिड़ी शख़्सियत खे बर्तानिया जी कंहिं यूनिवर्सिटी में बैनुल अक़वामी कानून जो पहिरियों एशियाई उस्तादु मुक़ररु कयो वियो? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, क़ाइद मोहम्मद अली जिन्ना, ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला, हसन अली आफंदी। त हिन जो आई थिंक हसन अली आफंदी आहे, पर हिन जो पक न आहे। त आई थिंक हिन जो डी ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त सिंधी ॿोलीअ अदब जी वाधारे लाइ सिंधी अदबी बोर्ड कंहिंजी कोशिश सां ठहियो? GM सैयद, मखदूम तलबुल मौला, अलामा आई काज़ी ऐं मीरान मोहम्मद शाह। हिन जो ए ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त सिंधी ॿोलीअ में जोड़ चक यानी सटा मटा में ग्रामर मूजिबि ॻाल्हाइण जा कुल केतिरा क़िस्म आहिनि? त 8 क़िस्म आहिनि। ॿियो सवालु आहे त सिंधी ॿोली में अदद केतिरनि हिसनि में विरहायल हूंदो आहे? 2, 3, 4, 5। त उहो इन जो ए ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त शाह जे रिसाले जो पहिरियों अंग्रेज़ी में तर्जुमो करे कंहिं छपरायो? अलामा आई काज़ी, डॉक्टर सोरली, शेख हयात, डॉक्टर ट्रम्प। त इन जो बी ऑप्शन सही थींदो। ॿियो सवालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ जे 7 सुरनि मां 6 जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे? त उहो आहे सूमरनि जो दौरु, कल्होड़नि जो दौरु, समन जो दौरु, आरगूननि जो दौरु। त हिन जो ए ऑप्शन सही थींदो, सूमरनि जो दौरु।
ॿियो सुवालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शाइरीअ में ॾांघो, चांघो, करो ऐं तोॾो कहिड़े जानवर खे चयो आहे? त घोड़ो, उठ, हाथी, खच्चर। इन उठ खे चयो आहे। बी ऑप्शन सही थींदो। ॿियो सुवालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह कहिड़े सुर में सिंध समेत सॼी दुनिया खे दुआ कई आहे? सुर मारकाई, सुर कल्याण, सुर सारंग, सुर सामोडी। त इन जो सी ऑप्शन सही थींदो, सुर सारंग। ॿियो सुवालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह सामियुनि, जोगियुनि, कापरियुनि सां गॾु केॾांहुं सेर ते वियो हो? त जैसमलीर, बेकाठीर, थर या हिंगलाज। हिन जो डी ऑप्शन सही थींदो। ॿियो सुवालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुर सारंग में कहिड़ी ढंढ जो ज़िक्र कयो आहे? करार ढंढ। हिन जो आई थिंक सी ऑप्शन जेको आहे सही आहे। किंजर ढंढ आहे, मंछन ढंढ आहे, त करार ढंढ जो ज़िक्र कयो आहे। ॿियो आहे असांजो सुवालु त टालपुरनि जे दौर जो सभ खां वॾो शाइर? त हिन जो सचल सरमस सही थींदो ऑप्शन। ॿियो सुवालु आहे त सूमरनि जे दौर जो पहिरियों शाइर? पीर सदरुद्दीन शाह। ए ऑप्शन सही थींदो। सूमरनि जे दौर में पहिरीं शाइरी कहिड़े सन खां शुरू थी? उहा हुई गनान खां शुरू थी। ॿियो सुवालु आहे त जदीद सिंधी गीत जो पहिरियों शाइर केरु आहे? त उनजो सूफ़ी नेपराज। समन जे दौर में सिंधी शाइरी जी कहिड़ी सन खां इब्तिदा थी? त उहा हुई वाई। ॿियो सुवालु आहे त आरगूननि ऐं तुर्खाननि जे दौर जो पहिरियों सिंधी शाइर केरु हुयो? त उहो शाह इनायत रिज़वी। विरहाङे खां पोइ सिंध में पहिरियों कहिड़ो सफ़रनामो शाया थियो? उहो ऑप्शन हो सुर जो सफ़र। ॿियो सुवालु आहे त तराइल कहिड़ी ॿोलीअ जी शाइरी जो सिफ़ आहे? त उहा आहे तराइल जापान जी। ॿियो सुवालु आहे त हाइको में केतिरियूं सिटूं हूंदियूं आहिनि? त इन जो ऑप्शन थींदो सी, हाइको में 4 सिटूं हूंदियूं आहिनि। तराइल में कुल केतिरियूं सिटूं हूंदियूं आहिनि? 3। हाइको में 4 हूंदियूं आहिनि। तराइल में आई थिंक तराइल में 3 सिटूं हूंदियूं आहिनि। हिते 6 ॾिनल आहिनि त इहो कंफर्म कंदासीं, पर आहिनि 3। डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप कहिड़े सन में सिंधी ग्रामर लिखियो? 1872 में। दीवान ॾियाराम मीर चंदाणी कहिड़े सन में सिंधी ग्रामर लिखियो? त इन जो ऑप्शन थींदो बी, 1904 में। ॿियो सुवालु आहे त नियाज़ हमायूनी शाह जे रिसाले जी कहिड़ी ॿोली में तर्जुमो कयो? त इन जो ऑप्शन थींदो फारसी। थर जा माण्हू कखनि काठियुनि जी ठहियल गोल घरनि में रहनि था, उनखे छा चवंदा आहियूं? उनखे असां चवंदा आहियूं चूंडा, लांढियूं, मुंहुं, झूपड़ियूं। उनखे चवंदा आहियूं असां बी ऑप्शन सही थींदो, चूंडा। कूंज ऐं मारवी जो ज़िक्र शाह साहिबु कहिड़े सुर में कयो आहे? त सुर ॾहर में। इहो इम्पॉर्टेंट MCQ आहे त कूंज ऐं मारवी जो ज़िक्र साहिबु कहिड़े सुर में कयो आहे? त इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQ आहे, सुर ॾहर में। सूमरनि जे बादशाह जो आख़िरी हुकुमरान केरु हुयो? हमीर सूमरो हुयो। ॿियो आहे शाइरीअ में मदाह जी सनफ़ जो मौजिद कंहिंखे चयो वेंदो आहे? जमन चारण खे। ॿियो सुवालु आहे त असांजो सैमूर कहिड़े सन में सिंधी ग्रामर लिखियो? त उहो 1884 में। ॿियो सुवालु आहे त शाइरीअ में मनाजात जी सनफ़ जो मौजिद केरु आहे? त उनजो ऑप्शन थींदो बी, मखदूम अब्दुल्ला। दुहा छंद बेंत में घणियूं सिटूं थींदियूं आहिनि? त उन में 2 सिटूं थींदियूं आहिनि। मिर्ज़ा कलीच बेग जो लिखियलु सिंधी व्याकरण केतिरनि भाङनि में आहे? डी ऑप्शन 4। अंग्रेज़ी जे दौर में सभ खां वॾो नावेल, वधीक नावेल कंहिं लिखिया? उन मोहम्मद उस्मान डेपलाई लिखिया। सूठा छंद बेंत में घणियूं सिटूं थींदियूं आहिनि? 2 थींदियूं आहिनि। दर्सी किताब हिंदुस्तान जी तारीख़ कॾहिं शाया थियो? 1863 में। ॿियो सुवालु आहे त कहिड़े सन में सिंधी पहिरें खां चौथे ताईं सिंधी किताब लिखिया हुया? 1854 में। रंगीन ऐं परतुकलफ़ सिंधी जो सभ खां वॾो मुसनफ़ कंहिंखे चयो वञे थो? त क़ाज़ी कादन खे। इल्मु अरूज़ बाबति लिखियलु किताब रियाज़ुल बलागत जो लेखक हिकु मशहूरु शाइर आहे, उनजो नालो ॿुधायो? त उनजो नालो आहे हाजी महमूद ख़ादम। ज़नानी तालीम ते पहिरियों सिंधी किताब कंहिं लिखियो? कूड़ूमल। इहो हुया असांजा अॼु इम्पॉर्टेंट MCQs। वधीक असां ॿिए लेक्चर में असां
सिंधी जे बारे में वधीक इम्पोर्टेंट MCQs हल कंदासीं। थैंक यू वेरी मच।